रिपोर्ट गुलज़ार मंचांडियो इतलात खातो हुकूमत सिंध ज़िला कंबर शहदादकोट एट कंबर सॼे मुल्क जा 5 अगस्त योम इस्तेहसाल कश्मीर एडिशनल डिप्टी कमिश्नर वन कंबर शहदादकोट ज़ुहैब ज़मीर ओढाणो की अगवानी में रैली कढी वई। तफ़सील मुजब योम इस्तेहसाल कश्मीर एडिशनल डिप्टी कमिश्नर वन ज़ुहैब ज़मीर ओढाणो की अगवानी में गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कंबर खां मेन रोड ताईं रैली कढी वई, जंहिंमें उस्तादन, स्कूली शागिर्दन, स्काउट्स ऐं शहरनि वॾे तइदाद में शिरकत कई। रैलीअ में शिरकत कंदड़ कश्मीर जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, पाक आर्मी जिंदाबाद ऐं हिंदुस्तान मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद जा उफ ॾारींदड़ नारा हया। उन मौके ते एडीसी वन खिताब कंदे चयो त 5 साल अॻु वालारनि कश्मीर जे ख़ुसूसी हैसियत ख़त्म कई हुई। भारत जा 5 अगस्त वारा क़दम गॾियल क़ौमुनि ऐं सलामती काउंसिल जे ठहराइण जी भञकड़ी आहे। भारत जा गैर कानूनी फ़ैसिला कश्मीरियुनि जे जिदोजहद खे दॿाए नथा सघनि। डीओ प्राइमरी इनायतुल्लाह चांडियो ख़िताब कंदे चयो त कश्मीरियुनि खां ख़ुदि मुख़्तियारी वारो हक़ नथो खसे सघिजे। कश्मीर पाकिस्तान जो अणुटुट हिसो आहे, उनखे असां खां केर बि जुदा नथो करे सघे।